सिंध में तकरारी जलालपुर कैनाल खिलाफ एहतजाज जारी है, पर उन्हनि एहतजाजनि जे विच में WTN जी ख़सूसी टीम सभ खां पहिरें पंजाब पहुची जलालपुर कैनाल मंसूबे जो मैदानी जाइज़ो वरितो आहे। असां सिंध जी आवाम आॾो हिन तकरारी मंसूबे बाबति ज़मीनी हक़ीक़तूं पेश करे रहिया आहियूं। रसूल बैराज वटि सिंधु दरिया जे इंडस बेसन सिस्टम मां पाणी खणंदड़ तकरारी जलालपुर कैनाल जो कमु मुकमल थी चुको आहे। सरकारी रिपोर्टुनि मूजिबि 18 जुलाई ते टेस्ट तौरु कैनाल में पाणी पिणु छॾियो वियो, जेको बाद में बरसातुनि सबबि आर्ज़ी तौरु बंदि कयो वियो। ही उहो मंसूबो आहे जंहिंखे पंजाब हुकूमत ज़रई तरक़ी जो मंसूबो करार ॾेई रही आहे, जॾहिं त सिंध उनखे पाणी जे हक़नि ख़िलाफ़ हिकु तकरारी रिथा समझे थी। असांजो सफ़र पाकिस्तान जे गादी वारे शहर इस्लामाबाद खां शुरू थिए थो। मोटरवे ज़रिए जहलम ज़िले ॾांहुं वेंदे पंजाब जे जदीद इंफ्रास्ट्रक्चर, वसी शाहराहुनि ऐं ज़रई इलाक़नि मां गुज़रंदे असां रसूल बैराज ॾांहुं रवाना थियूं था। ही उहो ई इलाक़ो आहे जिते CCI जी मंज़ूरी बिना गैर आइनी ऐं गैर क़ानूनी तौरु अरबें रुपयनि जी लाॻत सां जलालपुर कैनाल तामीर कयो वियो आहे। WTN जी ख़सूसी टीम सभ खां पहिरें रसूल बैराज हेडवर्क्स खां निकिरंदड़ तकरारी जलालपुर कैनाल वारे हंधि पहुती, जितां ज़मीनी हक़ीक़तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सिंध जी आवाम ताईं पहुचायूं। नाज़रीन, WTN जी टीम कराची खां जेको आहे 1200 किलोमीटर पंधु करे जलालपुर कैनाल जो जेको हेड वर्क आहे उते पहुती आहे। WTN जी जेका टीम आहे उनमें मूंसां गॾु सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन शकील सुमरो साहब मौजूदु आहे, ऐं जेका वीडियोग्राफी आहे उनमें असां सां गॾु सहाफ़ी आहे असांजो दोस्त असद मुमताज़ अली, उहो बि असांजी हिन टीम में शामिल आहे। मां शबीर लाशारी हिन महिल जलालपुर कैनाल जेको आहे तकरारी कैनाल उनजे हेड वर्क ते मौजूदु आहियूं। ही रसूल जेको रसूलाबाद जेको कैनाल पंहिंजो जेको आहे बैराज उतां निकिरे थो, बिल्कुलु रसूल बैराज खां ई निकिरे थो ऐं ही हेड वर्क आहे हुनजो जलालपुर कैनाल जो। टीम जेका आहे WTN जी हिते पहुती आहे ऐं सिंध में इन्हनि तकरारी कैनालनि जे ख़िलाफ़ वॾी एजिटेशन बि हले पई। सिंध सरकार इन ते जेको आहे CCI में पंहिंजा ख़दशा जेके आहिनि उहे लिखत में जमा कराए चुकी आहे त जेसीं ताईं असांजा ख़दशा ख़तमु नथा थियनि तेसीं ताईं हिन कैनाल खे न वहायो वञे। पर असां ॾिठो त 2-3 ॾींहं अॻु में हिन कैनाल जी जेका टेस्ट रन आहे उहा बि कई वई। असां जीअं जलालपुर खां आयासीं पिया ऐं ॿिया जेके पिंड दादन खां या इन्हनि इलाइक़नि खां थींदा हिते पहुता आहियूं त असां ॾिठो त हिन जो इंफ्रास्ट्रक्चर हिन जो मुकमल थियल आहे। ही कैनाल ठही चुको आहे। जलालपुर तकरारी कैनाल जी ड्रेग तक़रीबन 117 किलोमीटर आहे, जेको पिंड दादन खान, मिसरी मोड़, धरियाला, जालिब, पनवाल ऐं ॿियनि बारानी इलाक़नि मां गुज़री खुशाब ताईं पहुचे थो। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि हिन मंसूबे वसीले लॻभॻि 1,70,000 एकड़ बारानी ऐं गैर आबाद ज़मीन खे आबपाशी फ़राहम कई वेंदी। शबीर, ही पूरो जेको आहे 117 किलोमीटरनि जो जेको आहे हिन जी मंसूबो आहे, लेंथ आहे हिन कैनाल जी, ऐं हिन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि डिस्ट्रीब्यूटरीज़ उहे हिन मां शाखूं कढियूं वेंदियूं, माइनर्स कढिया वेंदा। पाण रस्ते तां जीअं मोटरवे तां हेठि लथासीं मंडी बुहाईदीन वारे बिल्कुलु, त उतां पाण ॾिठोसीं त ही किलोमीटरनि में रोड हुयो ऐं उहो किलोमीटरनि में रोड जेको आहे उते कंस्ट्रक्शन हली रही हुई ऐं वॾे पैमाने में 80% कंस्ट्रक्शन जेका आहे उनजी रोड डबल रोड हुयो। डबल रोड उनमें मुख़्तलिफ़ जेके यूसीज़ आहिनि, पाण ॾिठोसीं जेका पिंड दादन खां वठी करे मुख़्तलिफ़ जेके सैयदपुर ताईं ऐं हिते रसूल बैराज ताईं मुख़्तलिफ़ जेके नंढा नंढा UC जा शहर आहिनि उहे डबल रोड सां कनेक्ट कया पिया वञनि। कैनाल जी लाइनिंग मुकमल कई वई आहे। 3 डिस्ट्रीब्यूटरीज़ ऐं माइनर्स ज़रिए 210 किलोमीटरनि खां वधीक आबपाशी जो नेटवर्क तयारु कयो वियो आहे। रसूल बैराज खां पिंड दादन खान ताईं लॻभॻि 80 किलोमीटर डबल रोड पिणु तामीर कयो पियो वञे, जंहिंजो 80% कमु मुकमिल थी चुको आहे। जाबलू नालनि खां बचाव लाइ जदीद क्रास ड्रेनेज स्ट्रक्चर ऐं ज़ेरे ज़मीन मोरियूं पिणु तामीर कयूं वयूं आहिनि। तव्हां ॾिसी सघो था उन खां बाद में शाख आहिनि ऐं हीउ सॼो इलीगल गैर क़ानूनी तौर ते आहे ऐं हिनखे एशियन डेवलपमेंट बैंक खां जेको आहे हुननि
फंडिंग थी आहे पंजाब गवर्नमेंट जेको आहे बजट में पैसा रखे थी पई। जेकर इहो सभु कुझु करे थो कयो थो वञे, पोइ लीगल जेको फोरम आहे उहो CCI जो फोरम आहे। न असेंबली में डिस्कस थियो आहे, न ॿिए हंधि डिस्कस थियो आहे। त मां सम्झां थो सिंध हुकूमत खे पंहिंजी पोज़ीशन वाज़े करणी पवंदी त हीअ चइनि 5 सालनि खां जेको कमु हली रहियो हुयो, इवन चुलिस्तान कैनल ते कमु हली रहियो आहे, थल कैनाल ते कमु घणो जेको आहे उहो थी चुको आहे, त हीअ टेस्ट केस तौरु पे पाणी छॾियो वियो ऐं हाणे मां सम्झां थो त हीअ तक़रीबन हिन जो 100% कमु जेको आहे मुकमल थी चुको आहे, लाइनिंग भी थी चुकी आहे ऐं उन खां बाद में हीअ ज़मीन जेका आहे लखें एकड़ हिन कैनाल जे ज़रिए, जेको तकरारी कैनाल आहे जलालपुर, उन जे ज़रिए पंजाब जी ज़मीन आबाद थींदी ऐं सिंध जी ज़मीन जेका आहे गैर आबाद थींदी। ये नाला है, नाला जो मतलब पानी है ना ऊपर से आता है ज्यादा, मतलब पानी बाफर हो जाए वो इसमें आ जाता है नाले में। ये कहाँ से आ रहा है? ये जलालपुर कैनाल से आ रहा है। अच्छा, और ये कब बना ये है? मेन जो कैनाल है जलालपुर उसमें से निकलता है। हाँ उसमें से ऊपर से आ रहा है, ऊपर से। ये तकरीबन 1.5 हो गया, अब नया बना है साल। अब नया बना है। हाँ अब नया बना है। अच्छा, ये कहाँ तक जाता है? ये तो अब जा रहा है तो अब जोराबाद खुशाब इंटरचेंज से नीचे से गुजर जोराबाद खुशाब जा रहे हैं। अच्छा, ये जिला कौन सा आ जाता है? ये जेल में हमारा, ये जेल में। डिस्ट्रिक्ट तहसील पिंड खान है। सिंध जे नामियारे लेखक पाणी माहिर इंजीनियर नसीर मेमून जलालपुर कैनाल खे सिंध सुकाइण जी साज़िश करार ॾींदे सवाल उथारे थो त CCI जी मंज़ूरी बिना कैनाल जो कमु कीअं मुकमल कयो वियो। हू चवे थो त गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल CCI जी मंज़ूरी खां सवाइ हिन तकरारी कैनाल जी तामीर मुकमल करणु न रुगो गैर आइनी अमल आहे, पर 1991 वारे ठाह जी बि खुलियल भञकड़ी आहे। पोइ सिंध CCI में वई आहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में 2024 में। मूं वटि इहा हिकिड़ी गुज़ारत आहे, सिंध गवर्नमेंट खां सुवाल थिए थो, उहो पुछणु घुरिजे त इहे विच वारा 5-7 साल तव्हां CCI ताईं वञण में छो लॻाए छॾिया? जॾहिं इकनिक में रूल ओवर कयो वियो, ओवर रूल कयो वियो, बिल्डोज़ कयो वियो सिंध जो एतिराज़, त उसूली तौरु सिंध वटि नेक्स्ट आइनी फोरम त हुयो ई काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट। सिंध खे त राइट नेक्स्ट डे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में हलियो वञणु घुरिजे हा। पर उहे विच ते जेके 4-5 साल 6 साल लॻा, उन दौरान हुन वाह ते अदावती कमु जारी रहियो। तव्हां CCI में बि न विया, तव्हां ठहराउ वञी बहाल कयो आहे, उन में बि 4 साल ॿिया लॻी विया। इन विच में सेनेट जी जीअं तव्हां चओ था क़ौमी असेंबली आहे, को वज़ीर आज़म खे ख़तु, तव्हां इन विच में हुकूमतुनि जो हिसो थिया आहियो, निगोसिएशन्स कयूं अथव ॿियनि ॻाल्हियुनि ते इतिहादी थियण लाइ, त तव्हां जलालपुर ते किथे त ॻाल्हायो हुजे हा। उहा एविडेंस एटलीस्ट मूंखे किथां नथी पई मिले। सो मुंहिंजे नज़र में इहो जेको टाइम लैप्स आहे, इन दौरान इहो कैनाल ठही वियो ऐं इहो सिंध खे नुक़सानु थी चुको। मुस्लिम लीग नून सिंध जे सदर बशीर मेमून तकरारी जलालपुर कैनाल बाबति पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे हीअं चयो। जलालपुर कैनाल पे मुझसे टाइम न्यूज़ वाले ने भी बात की थी और फिर मैंने उस पर फिल्म रिपोर्ट भी देखी है। वो बंद पड़ा हुआ है कैनाल, वो कैनाल बंद पड़ा हुआ है। मेरे ख्याल में गया भी था बाप का लड़का, और उसके बाद वो इजलास CCI में गया हुआ है, बंद पड़ा हुआ है। कि CCI में जब इजलास वो मैटर गया हुआ है और वो बंद पड़ा हुआ है, तो उस पर बात करने का कोई फ़ायदा नहीं। उस पर बात करने का CCI क्या फैसला करती है। फिर इरसा का मेंबर हमारा वहाँ पे बैठा हुआ है, और सिंध का पानी का एक बूंद भी किसी को नहीं ले जाने देंगे। 1900 जो इरसा एकॉर्ड है, वाटर डिस्ट्रीब्यूशन एकॉर्ड, ये भी नवाज शरीफ साहब ने किया। ये नवाज शरीफ साहब ने करवाया था चारों सूबों के दरमियान। तो जिन्होंने करवाया है वो इसके ऊपर अमल भी करवाना जानते हैं और करवाएंगे भी इंशाल्लाह। जलालपुर कैनाल ते गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल CCI जी मंज़ूरी खां सवाइ अॻिते वधणु आइनी सवाल पैदा करे थो। बैनुल सूबाई पाणी बाबति अहिड़नि मंसूबनि ते सूबनि जो इतफ़ाक़ राय ज़रूरी आहे। सिंध हुकूमत CCI में एतिराज़ त जमा कराया, पर इहो क़दम देर सां खंयो वियो। सिंध हुकूमत खे सिंध जी आवाम खे ऊंधाई में रखण बदिरां क़ौमी असेंबली, सेनेट ऐं ॿियनि आइनी फोरमनि ते भरपूर नमूने आवाज़ उथारणु घुरिजे हा, जेको न उथारियो वियो। सिंध जो मौक़िफ़ आहे त जलालपुर कैनाल सिर्फ़ु हिकु आबपाशी मंसूबो न, पर पाणी जी विरिछ बाबति हिकु वॾो आइनी ऐं सियासी मामिलो आहे। सिंध जे सियासी आबादगार ऐं समाजी तंज़ीमुनि जो चवणु आहे त हीउ मंसूबो 1991 वारे पाणी ठाह जे रूह जे उबतड़ आहे।
इहो सिधो सो सिंध सुकाइण जी साज़िश आहे। सिंध जो सदाई खां इहो मौक़ुफ़ रहियो आहे त पाणी जे मसइले ते माज़ी में बि बार बार सूबे सां नाइंसाफ़ियूं थींदियूं रहियूं आहिनि, जंहिंजा असर हेठाहीं सिंध, कोटली बैराज खां हेठि माहौलियाती वहकरनि, सिंधु डेल्टा, ज़रात ऐं पीअण जे पाणी ते पिया आहिनि। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, बदीन, ठट्टो, घोटकी ऐं ॿियनि शहरनि में तकरारी जलालपुर कैनाल ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक जारी आहे। एहतजाज कंदड़नि जो मुतालबो आहे त पाणी बाबति सभु फ़ैसिला 1991 जे पाणी ठाह, इरसा कानून ऐं आइन मूजिबि गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में सभिनी सूबनि जी रज़ामंदी सां कया वञनि। जलालपुर कैनाल हाणे तक़रीबन मुकमिल थी चुको आहे। हिन मंसूबे ते अरबें रुपयनि जी सीड़पकारी कई वई। नवां रोड, जदीद आबपाशी निज़ाम ऐं ज़रई ढांचो तयारु कयो वियो, पर उन सां गॾु पाकिस्तान जे वफ़ाक़ी ढांचे 1991 जे पाणी ठाह, इरसा जे कानून, गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल CCI जे आइनी अख़्तियारनि ऐं सूबनि जे हक़नि बाबति इंतिहाई संजीदा सवाल बि उभरी आया आहिनि। सभ खां वॾो सवाल सिंध हुकूमत खां आहे, जेका पाण खे सिंध जी नुमाइंदा हुकूमत सॾे थी। जेकॾहिं हिन मंसूबे बाबति सिंध जा आइनी, कानूनी ऐं पाणी वारा हक़ मुतासिर थी रहिया हुआ त पोइ वक़्त सिर क़ौमी असेंबली, सेनेट, गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल ऐं ॿियनि आइनी फोरमनि ते भरपूर ऐं मुसलसल आवाज़ छो न उथारियो वियो? सिंध जी आवाम खे हर मरहले ते एतमाद में छो न वरितो वियो? छा CCI में देर सां एतिराज़ दाख़िल कराइण हुकूमत जी आइनी ज़िम्मेवारी पूरी करण लाइ काफ़ी हो? पाणी जी विर्छ हुजे या वफ़ाक़ ऐं सूबनि विच में अख़्तियारनि जा तकरार, उन्हनि जे हल लाइ पाकिस्तान जो आइन वाज़े रस्तो ॾिए थो। आइन खां मथां को बि इदारो या हुकूमत न आहे ऐं आइन जी भञकड़ी बाबति बि ख़ुदि आइन वाज़े ऐं सख़्त हुकुम ॾिए थो। वफ़ाक़ जी मज़बूती बि उन में आहे त सभु फ़ैसिला आइन, कानून ऐं सूबनि जे गॾियल इत्तफ़ाक़ राय सां कया वञनि, न कि सियासी या इंतज़ामी ताक़त जी बुनियाद ते। मज़बूत वफ़ाक़ ताक़त सां न, पर इंसाफ़, आइन जी बालादस्ती, वसीलनि जी मुंसिफ़ाणी विर्छ ऐं सूबनि जी बराबरी वारे एहतराम सां क़ाइमु रहंदो।